डिलीशियस सिंधी मालपुड़ा। ये खाइण में ॾाढा सुठा लॻंदा अथव अगरि तव्हां हिनखे परफेक्ट तरीक़े सां ठातो त। हिते मां सॉसपैन खई आहे, सॉसपैन में हिकु कोप भरे करे खंडु खई, हुन सां अधु कोप भरे करे पाणी जो विधो आहे। हाणे हिनखे तेज़ बाहि ते असांखे बॉइल करिणो आहे जेसि ताईं कि हिते बढ़िया सी चिपचिपी सी शुगर सिरप तयारु न थी वञे। हे ॾिसो हिन तरीक़े जी असांखे तार खपे जेकी नंढड़ी सी उथे और वरी टुटी पए। त गैस जी फ्लेम हाणे मां बंदि करे रखी आहे। हिन में हिकु वॾो चम्मच भरे करे केसर वारो पाणी विधो आहे। केसर खे मां गुनगुने पाणी में पहिरियों पिसाए रखियो हुयो, उहो ई पाणी मां हिते विधो आहे। इन जे साथ ई ॿ टे ड्रॉप्स रोज़ एसेंस जी विधी और हाणे चाशनी खे ढके करे साइड में रखी रखियो आहे। हिते मां 200 ग्राम कद्दूकस कयल खो खयो आहे। इन में 2 वॾा चमचा भरे करे मां मैदे जा विधा आहिनि और 2 वॾा चमचा भरे करे हिते मां सूजी थी विझां। हे रेगुलर सूजी आहे, कोई सन्ही सूजी मां न खई आहे। इन जे साथ ई जेको केसर वारो पाणी हुयो न 2 टे चमचा, उहो बि मां हिते विझी रखियो आहे। साथ में हिकु नंढो चम्मच हिते मां थुल्ही वारी सौंफ विधी आहे। हिन सां जाम सुठो टेस्ट ईंदो आहे मालपुड़नि में। हाणे थोरो थोरो करे करे पाणी विझंदमि और हिनखे ईअं विस्क कंदी वेंदमि जंहिंसां कि असांजो बैटर आहे न स्मूथ थींदो वञे। और बैटर जेको असांखे पोरिंग कंसिस्टेंसी जो खपे, वधीक घाटो बैटर न ठाहिणो आहे और हिकदमि छिॾिरो बैटर बि न ठाहिणो आहे। हे ॾिसो मां तव्हांखे कंसिस्टेंसी हिकु बार ॾेखारियां थी। हिन तरीक़े सां पोरिंग कंसिस्टेंसी जो बैटर हुजिणो खपे। हाणे 5-7 मिंट हिनखे हीअं कड़छी सां फेटदमि जंहिंसां कि जेको खो आहे न हुन जा दाणा चङी तरीक़े सां मड़ी वेंदा और मालपुड़ा ॾाढा सुठा ठहींदव। त हिते मां घी खयो आहे हिकिड़े फ्लैट बॉटम वारे फ्राइंग पैन में। घी खे हिते मां मीडियम गरम कयो आहे और हिकु जॻह ते ई हिकु कणछी भरे करे मां मालपुड़े जो बैटर विधो। हिनखे तुरंत छेड़णो कान्हे, 2-3 मिंट हिनखे हिकु तरफ़ ॾों ई पचण ॾियणो आहे और गैस जी बाहि मीडियम रखणी आहे। फुल बाहि ते हिनखे न तरणो आहे, ना लो ते तरणो आहे ना फुल ते, मीडियम बाहि ते असांखे मालपुड़नि खे तरे वठिणो आहे। हिन तरीक़े सां पोइ चठे सां तव्हां थोरो थोरो घी मालपुड़नि जे मथां चाढ़ंदा वेंदव जंहिंसां कि हे पैन खे छॾे रखंदो आहे और मथां बि पचणु चालू थी वेंदो। जंहिं महिल हीअं बढ़िया सां गोल्डन कलर अचणु लॻे न हेठां, पोइ असां हिनखे उथलाए रखंदासीं। इन तरीक़े सां ॿिन्हिनि तरफ़ ॾांहुं हिनखे मीडियम बाहि ते तरणो आहे। हे ॾिसो बैटर मां हिक ई जॻह ते विझां थी और वधीक मथां को बैटर न विझणो आहे। घी खां थोरो सो मतिलबु 2 इंच मथां ई बसि तव्हांखे बैटर विझणो आहे। हाणे ॾिसो हुननि मालपुड़नि खे मां तेसि ताईं न छेड़ंदमि जेसि ताईं कि हुन में हेठां थोरो सो कलर न अची वञे। हाणे हेठां कलर अची वियो हो, मां ॿिन्हिनि तरफ़ ॾांहुं हिनखे अल्टे पल्टे करे हीअं फ्राई करे वरितो आहे। कलर ॾिसो केतिरो सुनहरो बढ़िया आयो आहे। हाणे मां हिनखे दॿाए करे कढी थी वठां जंहिंसां कि हिन में घी भरियल न हुजे और हाणे हिनखे गरम चाशनी में विझां थी। चाशनी में मालपुड़नि खे वधीक देरि न छॾिणो आहे, सिर्फ़ु 1 मिंट छॾिणो आहे, छोकी अगरि वधीक देरि सां छॾंदासीं न त इहे वधीक चाशनी एब्ज़ॉर्ब करे वठंदा और हद खां मथां मिठा थी वेंदव। त हिन लाइ बसि 1 मिंट हिनखे छॾिजो और तुरंत हिनखे कढी वठिजो ताकी इहे वधीक मिठा न थी वञनिव। हाणे हिनखे गार्निश था कयूं सन्हे सन्हे वढियल पिस्तनि सां। हिन तरीक़े सां हिन ॾियारी तव्हां बि